बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे मेन्यू में आहे जेकी रेसिपी आहे उहा आहे आलू जी। आलू कौरमो ठाहींदासीं इंशाअल्लाह ताला। तमामु बहितरीनु कौरमो ठहंदो आलू जो। सो स्टार्ट था करियूं। असीं पहिरीं मरलो असांजी कटिंग जो। तो आलू जी कटिंग कंदासीं, उन खां बाद बसर जी, उन खां बाद टमाटनि जी कटिंग कंदासीं, उन खां पोइ असीं कुकिंग कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे असीं स्टार्ट था करियूं कुकिंग। सो देगड़ी रखनि सां ऐं कढ़ाई चूल्हे ते। हाणे में कंदासीं 1 कप ऐड कंदासीं कुकिंग ऑयल जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे इनमें बसर लॻायूं जेको मूं चॉप करे रखियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बसर खे सुठे नमूने भुॻींदासीं। ब्राउन बसर थींदो, कलर थोरो चेंज थींदो, हुन खां पोइ हिन में आलू ऐड कंदासीं। हाणे हिन में आलू ऐड कंदुसि, हिनखे भुनाई कंदुसि हिन जी ऑयल में। हुन खां बाद में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लॻाईंदासीं टमाटा। आलू जी दाग में असीं भुनाई कंदासीं जीअं आलू असां तमामु बहितरीनु सुठे नमूने कुक थी वञनि। उन खां बाद में असीं हिन में शामिल कंदासीं टमाटा। छो आलू असां बॉयल कोन कया, आलू असां साबित लॻाया आहिनि, दाग में उनजी भुनाई करियूं था। इंशाअल्लाह ताला असांजो तमामु बहितरीनु ऐं लाजवाब कौरमो ठहंदो। हाँ, ढक ॾेई असीं आलूनि खे 5 मिनट ताईं कुकिंग कंदासीं। उन खां बाद में असीं इनमें टमाटा ऐड कंदासीं ऐं मसालो ऐड कंदासीं। हाणे हिन में मसाला शामिल कंदुसि। लाल मिर्च आहिनि अधु कुटियल, ऐं नमक आहे, जीरो आहे, धाणा कुटियल आहिनि, ऐं हेड आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन मसालनि खे सुठे नमूने मिक्स कंदासीं। आलू असांजा तक़रीबन ऑयल में सुठे नमूने कुक थिया आहिनि। इन सां ऐड कंदुसि टमाटा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे ढक ॾेई 5 मिनट कुकिंग कंदासीं।
हाणे में 1 बोल पानी शामिल करे ऐड करे पोइ हिनखे असीं कुक कंदासीं, ढकड़ी कुक कंदासीं। पहिरीं पाणी असां शामिल कोन कयो, इहो हाणे पाणी शामिल कयूं। हाणे हिनखे ढक ॾेई 5 मिंट कुक था करियूं। आलू असांजा तयार थी विया आहिनि। नमक थोड़ो हिन में घटि हो, सो नमक थोड़ो दोबारा शामिल करियो हिन में। माशाल्लाह असांजो तमामु बहितरीन लाजवाब आलू जो कोरमो ठहियो आहे। तमामु ज़बरदस्त आलू कोरमा। हाणे असीं गार्निश कंदासीं हिनखे सावन धाणनि सां। तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजो अॼु आलू कोरमा ठहियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हांखे डिश आउट करे ॾेखारियां थो। तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजा ठहियल आलू कोरमो। तमामु बहितरीन ऐं लाजवाब असांजो अॼु आलू कोरमा ठहियो आहे। तमामु बहितरीन सालन थियो आहे असांजो आलू जो। ज़बरदस्त बोल ठहियो आहे आलू कोरमा। अॼु असांजी रेसिपी हुई, असांजी डिश में हुयो आलू कोरमा। सो हुनजो ठाहियो आहे सालन तमामु बहितरीन ऐं लाजवाब।